वज़ीर आज़म इमरान खान एडिशनल IG हैदराबाद ڈاڪٽر जमील अहमद खिलाफ कारवाई लाइ एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त एडिशनल IG ڈاڪٽر जमील पंहिंजे अख़्तियारनि जो ग़लति इस्तेमाल करे हर ज़िले मां 15 खां 20 लख रुपया रिश्वत वठे थो। संदसि 2 पुट पंहिंजे वालिद जी सरकारी हैसियत सां नाजाइज़ फ़ाइदो वठण में मुलविस आहिनि। सिविल सर्वेंट्स जे क़ाइदनि मूजिबि एडिशनल IG ڈاڪٽر जमील अहमद खिलाफ कारवाई कई वञे। वज़ीर आज़म इमरान खान पाकिस्तान सर्विस रूल्स तहत पुलिस सर्विस जी ग्रेड 21 जे ऑफिसर ऐं एडिशनल IG हैदराबाद रेंज ڈاڪٽر जमील अहमद जे ख़िलाफ़ कारवाई लाइ एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे ख़त लिखियो। ख़त जे मतन मूजिबि एडिशनल IG ڈاڪٽر जमील अहमद पंहिंजे अख़्तियारनि जो ग़लति इस्तेमाल कयो ऐं लखे रुपयनि जी रिश्वत वरिती। ख़त मूजिबि वज़ीर आज़म खे मिलियल ॼाण मुताबिक़ एडिशनल IG हैदराबाद जी हैसियत सां ڈاڪٽر जमील अहमद 15 ज़िलनि जो इंचार्ज आहे ऐं हू हर ज़िले मां 15 खां 20 लख रुपया रिश्वत वसूल करे थो। वज़ीर आज़म जी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे लिखियल ख़त मूजिबि ڈاڪٽر जमील अहमद सर्किट हाउस हैदराबाद में 3 कमरनि ते नाजाइज़ कब्ज़ो पिणु कयो आहे। ख़त में वधीक चयो वियो आहे त एडिशनल IG ڈاڪٽر जमील अहमद जा 2 पुट पिणु पंहिंजे वालिद जी सरकारी ऑफिसर हुअण जो नाजाइज़ फ़ाइदो वठण में मुलविस आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे हिदायत कई त सिविल सर्वेंट्स क़ाइदनि A ऐं D जे सेक्शन 18 तहत एडिशनल IG ڈاڪٽر जमील अहमद खिलाफ़ कारवाई कई वञे।